मीरपुर माथिलो में खबर है जिथे घेमरो थाणे जी हद में पुलिस पिकेट ते धाड़नि जे हमले में शहीद थियल बिन पुलिस अहलकारनि जी जनाज़ी नमाज़ अदा कई वई है। शहीद अली गौहर दायो जी जनाज़ी नमाज़ एसएसपी ऑफिस घोटकी में अदा कई वई। शहीदन के पुलिस दस्ते तरफा सलामी पिण ॾिनी वई। जनाज़े नमाज़ में डीआईजी सखर जावेद जसकाणी, एसएसपी तनवीर तुनियो, सूबाई वज़ीर ॼाम इकराम धारेजो ऐं ॿियनि शिरकत कई है। मीरपुर माथेलो में घेमरो थाणे जी हद में पुलिस पिकेट ते धाड़नि जे हमले में शहीद थियल बिन पुलिस अहलकारनि जी जनाज़ी नमाज़ अदा कई वई है। शहीद अली गौहर दायो जी जनाज़ी नमाज़ एसएसपी ऑफिस घोटकी में अदा कई वई। शहीदन के पुलिस दस्ते पारां सलामी पिण ॾिनी वई है। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर माथिला में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़ वसीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल रात घेमरो थाणे जी हद में शहीद पुलिस एहलकार अली गौहर दायो जी एसएसपी ऑफिस अॻियां जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें डीआईजी सूबाई वज़ीर ॼाम इकराम धारेजो, डीआईजी सखर जावेद जसकाणी, डीआईजी फिनांस तारिक धारेजो, एसएसपी घोटकी तनवीर हुसैन तुनियो समेत पाक फौज जे ऑफिसरनि, शेरन सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं उन सां गॾु शहीद पुलिस एहलकार जेको हुआ उन्हनि खे जेको आहे सलामी ॾिनी वई ऐं ॿिन्ही पुलिस एहलकारनि जा जेके मर्द नी उहे हिकु जो पनो अख्तर रवानो कयो वियो आहे, ॿियो जो किश्वर कुमार आहे उनजो लाड़काणे जेको आहे रवानो कयो वियो आहे ऐं वॾी तादाद में पुलिस जा जवान, थोरे जो शहरी सिविल सोसाइटी जा माण्हू, पुलिस ऑफिसरनि जेको आहे जनाज़े नमाज़ में शिरकत कई। इस्लामी बाद पुलिस एहलकारनि जा शहीद पुलिस एहलकारनि जा मर्द जेके नी अबाण इलाइक़नि लाइ रवाना कया विया आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी लतीफ़ अपडेट करण।